अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर वाला मौजू कलाम वाक़ई ख़ूब चयो आहे। गुरबत तक़रीबन इंसान जे अकुल खे दॿाए छॾींदी आहे। बुख वज़नी हूंदी आहे, फ़िक्र दानाई दानश्वरी तक़रीबन ख़तम करे छॾींदी आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। गुरबत तक़रीबन इंसान जे अकुल खे दॿाए छॾींदी आहे। बुख वज़नी हूंदी आहे, फ़िक्र दानाई दानश्वरी तक़रीबन ख़तम करे छॾींदी आहे। ग़रीब सां नफ़रत बि ग़रीब खे पसंदि कोन कंदा आहिनि। ग़रीब सां नफ़रत बि ग़रीब खे पसंदि कोन कंदा आहिनि। केतिरे क़दुरु अज़ियत आहे, गुरबत रुसवा कंदी आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। गुरबत तक़रीबन इंसान जे अकुल खे दॿाए छॾींदी आहे। बुख वज़नी हूंदी आहे, फ़िक्र दानाई दानश्वरी तक़रीबन ख़तम करे छॾींदी आहे। गुरबत इंसान खां उनजो नंढपण, हसरतूं, ख़ुशियूं। गुरबत इंसान खां उनजो नंढपण, हसरतूं, ख़ुशियूं ऐं ख़्वाहिशूं तक़रीबन सभु कुझु छिनी वठंदी आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। गुरबत तक़रीबन इंसान जे अकुल खे दॿाए छॾींदी आहे। बुख वज़नी हूंदी आहे, फ़िक्र दानाई दानश्वरी तक़रीबन ख़तम करे छॾींदी आहे। धन दौलत आहे त परदेस में बि देस में आहे। धन दौलत आहे त परदेस में बि देस में आहे। गुरबत आहे त देस में बि परदेस आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। गुरबत तक़रीबन इंसान जे अकुल खे दॿाए छॾींदी आहे। बुख वज़नी हूंदी आहे, फ़िक्र दानाई दानश्वरी तक़रीबन ख़तम करे छॾींदी आहे। माण्हू सुञाणण खां इनकार कंदा आहिनि। गुरबत इंसान खे माण्हू सुञाणण खां इनकार कंदा आहिनि। गुरबत इंसान खे पंहिंजे ई शहर में अहिड़ो अजनबी बनाईंदी आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। गुरबत तक़रीबन इंसान जे अकुल खे दॿाए छॾींदी आहे। बुख वज़नी हूंदी आहे, फ़िक्र दानाई दानश्वरी तक़रीबन ख़तम करे छॾींदी आहे। गुरबत इंसान खे ॼण कुंड ज़हन बनाए छॾींदी आहे। गुरबत इंसान खे ॼण कुंड ज़हन बनाए छॾींदी आहे। माण्हू पंहिंजे शहर में अजनबीअ जहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। गुरबत तक़रीबन इंसान जे अकुल खे दॿाए छॾींदी आहे। बुख वज़नी हूंदी आहे, फ़िक्र दानाई दानश्वरी तक़रीबन ख़तम करे छॾींदी आहे। हाय गुरबत, शल रब करीम कंहिं इंसान जे आॾो मोहताज न करे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, पनाह घुरां थो गुरबत खां। ख़ुदा वॾ करीम हर इंसान ते पंहिंजो ख़ुसूसी करम फरमाए। हाय गुरबत, शल रब करीम कंहिं इंसान जे आॾो मोहताज न करे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, पनाह घुरां थो गुरबत खां। ख़ुदा वॾ करीम हर इंसान ते पंहिंजो ख़ुसूसी करम फरमाए।
या अल्लाह रब्बिल आलमीन तंदुरुस्ती दूर कर, कुशादगी अता कर, सेहत तंदुरुस्ती नेमत हजार अता कर। तू सब ॼाणी तो, तोखे सब मालूम आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल सत्तार, अल गफ्फार, तव्वाब, अल रहमान, अल रहीम आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, गुरबत तक़रीबन इंसान जे अकुल खे दबाए छॾींदी आहे। बुख वज़नी हूंदी आहे, फिकुर, दानाई, दानश्वरी तक़रीबन ख़तम करे छॾींदी आहे।